नाज़रीन, फैज़गंज वेझो ॻोठ ख़ैर मोहम्मद लाशारी में ॻोठाणनि पारां बासठ जे मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक तफ़सील बासित चांग जी रिपोर्ट में। नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु फैज़गंज ॻोठ ख़ैर मोहम्मद लाशारी में, जिते ॻोठाणनि उहे बास जी मुबैना ज़ातियुनि ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणियल ॻोठनि जो जेको बासर आहे उन ॻोठ जूं रस्ता रोड बंदि करे छॾिया, जंहिं सबबु शहर में या अस्पतालनि में अच वञ में परेशानी खे मुंहुं ॾियणो पए। मौजूदु ॻोठनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं, हुननि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। अयूब खान आहे जेको लाशारी, उहो मुंहिंजो भाउ बि आहे। उन मुंहिंजो रस्ता रोक बंदि कया आहिनि, घटियूं बंदि कयूं आहिनि, माल पोखूं भेलराए थो। ॾाढो मुड़ुसु हू पाण खे तमामु ॾाढो थो सम्झे। मुंहिंजा पुट नज़ीर अहमद, वज़ीर, करमदीन, इहे 3 पुट आहिनि। बाक़ी जॻह ॿिया माण्हू हुन सां जेके शामिल आहिनि। असां जॾहिं घरों लहूं था, गेटी बंदि करे वेठा आहिनि, हथियार खणी वेठा आहिनि। असांजा ॿार या असांजो को बीमार माण्हू थिए थो, जेको असां इस्पताल पहुचाइण में बि नाज़ुक थी विया आहियूं। असांजूं गाॾियूं हर शइ उते बंदि लॻियूं बीठियूं आहिनि। हाणे बि कहिड़ो भिट वारो रस्तो ॾेई असां पाण हिते रोड ते निकिरी एहतजाज कयो आहे, जीअं हिन मज़लूमनि जी गांह वनाई वञे। को कुझु बि न थियो। अॼु बि फ़ोन कईसीं सभु, चई अचूं था कुझु न आहे। अॼु बि असां उते अचनि कोन पिया ॾियनि। हिन महिल बि असांजो मथां फिरी आया आहियूं। गेटी बंदि आहे, हिन महिल तव्हां पाण हली ॾिसी सघो था। हिन महिल उते डंडा खणी वेठा आहिनि था। असां वॾो ज़ुल्म आहे, असांजो रोड रस्ता खुलाया वञनि। ऐं SHO अवान साहिबु अकरी वारो उनखे वठी आया हिते, उहो पैसा वठी हलियो वियो। हुननि जे चवण ते आहे, कुझु बि नथो थिए। असां वॾो ज़ुल्म में असां ज़ुल्म जो ख़तमु कयो वञे। 3 ॾींहं गुज़रण बावजूदि अकरी पुलिस अञा वाक़े हंधि न पहुती आहे, जॾहिं एतिरा कंदड़ ॻोठाणनि DC खैरपुर, SSP खैरपुर, DIG सखर, IG सिंध ऐं ॿिनि वसवारनि खां मुतालबो कयो त बासनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे बंदि थियल रस्ता फौरी तौर खोलिया वञनि। कैमरा टीम सां गॾु बासित चांग, धरती TV न्यूज़।